था साथ में सारा बकीलात लवन था का बात जवन था विक्रो ना मंजूर यतन जो विक्रो ना मंजूर यतन जो विक्रो ना मंजूर जमीनन जो विक्रो ना मंजूर जमीनन जो विक्रो ना मंजूर तो सिंध के बेटन ऐं सिंध के जेके एरियाज़ से कब्ज़ागिरी है वो असांखे नामंजूर है। सिंध की औरत अगर रोडन ते निकरी आई है तो ये हुकूमत के समझण खपे, गवर्नमेंट के समझण खपे तो असांजी आवाम के ये फैसला तव्हांजा नामंजूर है। तो मेहरबानी करे असांजी एक दफ़ा वरी रिक्वेस्ट है पंहिंजी गवर्नमेंट खां त पंहिंजे इन्हनि फैसलनि के गौर कन, पंहिंजी सिंध न विकिणनि, पंहिंजा पेट न विकिणनि। सिंध हुकूमत जेकॾहिं असां सिलेक्ट कई है तो पंहिंजे हक़नि लाइ सिलेक्ट कई है, असांजे हक़नि ते धाड़ो अगर उहा हुकूमत हलंदी तो असांखे ॿीहर इन्हनि जी हुकूमत नामंजूर है। अॼु असांजी सिंधी औरत तंज़ीम जेका ॿाहिरि निकिती आहे इन जो ख़ासि इहो ई मक़सदु आहे त जेसीं ताईं इहे पंहिंजे फ़ैसिले तां न हटंदा असां एहतिजाज कंदा रहंदासीं। जेको इहो ऑर्डिनेंस शुरू कयो हो त जेको जेके बेट आहिनि असांजा उन्हनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो, छाकाणि जो सिंध हमेशह मालामाल रही है, तमामु शाहूकार असांजो ख़ितो आहे। इन ख़िते ते इन्हनि जूं हमेशह मेरियूं अखियूं रहियूं आहिनि, पर असां इन्हनि जो जेके इन्हनि जा इरादा आहिनि उहे कॾहिं बि असां कामयाबु थियणु न ॾींदासीं। छाकाणि त जंहिं ॾींहं खां इहा ॻाल्हि तव्हां ॿुधी हूंदी त असांजे प्रिंट मीडिया ते या असांजे अख़बारुनि जे वसीले असांखे ख़बर पवे थी, उन ॾींहं खां सिंध जो हिकु हिकु ॿारड़ो, सिंध जी औरत, सिंध जो मर्द सभु जेको सरापे एहतिजाज आहिनि ऐं इहो एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। छाकाणि जो इन्हनि हिकिड़ी करारदाद त पास करे चुका आहिनि त इनखे नामंज़ूर कयो अथऊं, पर जेसि ताईं इन जो फ़ैसिलो न थींदो तेसि ताईं असां ईअं ई सरापे एहतिजाज रहंदासीं। छाकाणि जो सिंध सिंधियुनि जी आहे, इन में जेके वसीला आहिनि उन्हनि जो इख़्तियार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जो आहे। वफ़ाक़ असांजे कंहिं बि वसीले ते अगरि नज़र विझंदी त असां ईअं एहतिजाज कंदा रहंदासीं ऐं उन्हनि सां वेड़ जारी रखंदासीं। ऑर्डिनेंस पास थींदा आहिनि या ज़्यादतियूं थींदियूं आहिनि, जंहिंमें मिसिंग पर्सन जो सवाल आहे, जंहिंमें जबरी मज़हब मटाइण जो सवाल आहे, जंहिंमें जागीरदारी निज़ाम जेको इस्तेसाल करे थो या जेको साम्राजी निज़ाम आहे उनजे ख़िलाफ़ सिंध प्रोग्रेसिव कमेटी हमेशह एहतिजाजनि में रही आहे। अॼु जेके ही नवां सिंध जे बेटनि जे हवाले सां ऑर्डिनेंस पास थियो आहे मर्कज़ जे तरफ़ां, मां वफ़ाक़ बि न चवंदसि, मर्कज़ जे तरफ़ां ऐं उतां बि कंहिं ख़ासि इदारनि जे तरफ़ां त ही बेटनि ते कब्ज़ा कंदा, हितां माण्हुनि खे दरबदर कंदा, के 25 लख मुहाणा उतां दरबदर थींदा सिंधी, उतां 8 लख माण्हू बेरोज़गार थींदा। उहे ई ॾिसूं था पाण सिंध में बेरोज़गारी बदहाली वधे पई। असां वटि जेको पंहिंजे वसीलनि ते पंहिंजो इख़्तियार जी ॻाल्हि करे थो त उहे खंभिजी गुम कया था वञनि। तव्हां ॾिठो त हिकु ॿिनि मुज़ाहिरनि इन ई बोर्जवा सियासत में ई अगरि सवाल था खॼजनि त कराची में ॾिठो होटल में गिरी कहिड़े तरीक़े सां गिरफ़्तार थी ऐं DIG IG जे लेवल जा बि खंभिजी था वञनि। ऐं जेके सहाफ़ी तव्हां पाण कल्ह एहतिजाज में हुयव, जेको सहाफ़ी उन सच खे ज़ाहिर थो करे त उहो बि खंभिजी थो वञे। हाणे अवाम जे एतिरो वॾा वॾा प्रोजेक्ट जी सूरत में जेको अवाम खे हिननि पीढ़ियो आहे, जेको दरपदर कयो आहे पंहिंजे रोज़गार खां, पंहिंजे कल्चर खां, पंहिंजी सक़ाफ़त खां, हाणे सिंध हुन ते कोन ख़ामोश वेहंदी। हाणे ही पंहिंजा बेट ऐं उनजो ॿ पासा आहिनि। हिकिड़ो त असांजे इख़्तियारनि जो सवाल आहे, उहो असांखे जेको खसनि था उहा सिंध गवर्नमेंट या सिंधी अवाम जो इख़्तियार आहे। ॿियो इहो त उनजी तबाहीअ जी सूरत में, नओं शहर अॾण जी सूरत में जेको माहौलियाती बिगाड़ थींदो, उहो ई सिंध में पाण अगरि ॾिसूं त 9% बाक़ी वञी
ॿेला बचिया आहिनि, उहो जीवत उहो जेको हर क़िस्म जो अचे थो, सिर्फ़ु इंसान त न पर इंसाननि सां गॾु उतां जो जीवत बि जेको वेंदो ऐं एनवायरमेंट जी सूरत में उहे जेको कराचीअ में तबाही सुनामी जी सूरतुनि में ईंदियूं, हिननि जो दिमाग़ ऐं पेट एॾो भरिजी वियो आहे जो हिननि खे ख़बर नथी पए त आम आवाम सां छा हालत ईंदी। हाणे आवाम तव्हां पाण ॾिसो त गवर्नमेंट एम्प्लॉय बि एहतजाजनि में आहिनि, त आम आवाम बि आहे, हारी बि आहे, शागिर्द बि आहे, औरत बि आहे। हिन बरबरीअत जे निज़ाम जे ख़ात्मे जे लाइ हाणे माण्हू पुरसर एहतजाज आहिनि ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटी उन्हनि सभिनी एहतजाजनि घुर्जनि सां हिननि सां जहिड़े में गॾु आहे। उन खां पोइ इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरी आहे त ही रुॻो सिंध जा ॿेट कब्ज़ो न पिया थियनि, बल्कि पूरे पाकिस्तान जी सामूंडी पट्टी ते कब्ज़ो पियो थिए। सामूंडी पट्टी माना बलूचिस्तान ऐं सिंध जेको आहे उन खां सामूंडी पट्टी ॿेटनि समेत खसी पई वञे। छो पई खसी वञे? छाकाणि त ही ॿिनि साम्राजी कैंपनि जो जहिड़ो आहे। हिकिड़े तरफ़ चीन ऐं अमेरिका आहे ऐं हिकिड़े तरफ़ चीन ऐं रूस आहे, ॿिए तरफ़ अमेरिकन कैंप आहे। पाकिस्तान जीअं त ग्वादर चीन खे ॾेई चुको हुयो, उन ते अमेरिका जेको आहे नाराज़ थी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत बि ख़तमु कई। हिन वक़्तु जेको आहे बाजवा खे आंदो वियो ऐं बाजवा इमरान खे आंदो त हू चाइना खे हितां फ़ारिग कंदा ऐं अमरीकी मफ़ादनि खे पहिरीं वांगुरु हलाईंदा, पर उहो न थी सघियो। तंहिं करे हाणे अमेरिका बि हिननि खे दबाव विझी रहियो आहे, प्रेशर विझी रहियो आहे त या वाइदा पूरा कयो या हिननि खे कल्टी कजे। हाणे अमेरिका खे ख़ुशि करण लाइ ॿेट जेको आहे उहो अमेरिका खे ॾिना पिया वञनि, छो त हीउ जेको बहरे अरब आहे, बहरे हिंद आहे, हितां दुनिया जी 70% वापारु हितां गुज़रे थो। ॿिए नंबर ते जेको तेल आहे उनजो 65% क्रूड ऑयल जो हितां गुज़रे थो। 31% गैस जेको आहे कुदरती गैस इन जॻह तां गुज़रे थो। ॾखिण एशिया, विच एशिया ऐं विच ओभर जो जेका बि तेल जो अचु वञु आहे, वापार जी चुरपर आहे, उहा हितां थी थिए। तंहिं करे अमेरिका चीन जा रस्ता रोकण लाइ, चीन खे हिते गैर महफ़ूज़ करण लाइ हू हिते मुदाख़लत करे रहियो आहे। ऐं पाकिस्तान जा जनरल जेको आहे फ़ौजी एलीट अशराफिया जेका आहे अमेरिका खे ख़ुशि करण लाइ हिननि ॿेटनि ते कब्ज़ो करणु चाहे थी। सिंध जो अवाम, मुल्क जो अवाम इन खे रद्द करे चुको आहे। हीउ रुॻो सिंधियुनि जो मसइलो कोन्हे, हीउ रुॻो बलोचिन जो मसइलो कोन्हे, हीउ पाकिस्तान जो मसइलो आहे। पंजाबियुनि खे बि सम्झणु घुरिजे, ॿियनि क़ौमुनि खे बि सम्झणु घुरिजे त इहा ॿिनि साम्राजी ब्लाकनि जी वेड़ पूरे पाकिस्तान में बाहि लॻाईंदी, रुॻो सिंध में बाहि न लॻंदी। जेके सिंध जे शयुनि खे, सिंध जे वसीलनि खे नीलाम करण जी कोशिशि था कनि। असां आख़िरी हद ताईं जदोजहद कंदासीं। सिंध तारीख़ में कई मुआहिदा ॾिठा आहिनि ऐं उन्हनि मुआहिदनि खे रद्द कयो आहे। जीअं मूं हीअं तक़रीर में बि चयो, उन्हनि मुआहिदनि खे तारीख़ जे डस्टबिन में उछलाए छॾियो आहे। तीअं हिन ऑर्डिनेंस खे बि असां रद्द कयूं था ऐं हिन ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ु असांजी जदोजहद जारी रहंदी। सिंध प्रोग्रेसिव कमेटी ऐं असां GS महाज जे प्लेटफॉर्म तां हिन जदोजहद खे अॻिते वधाईंदासीं। असां कंहिं बि सूरत में सिंध जा के ॿेट वफ़ाक़ जे हवाले थियणु न ॾींदासीं। सिंध प्रोग्रेसिव कमेटी जी हैदराबाद ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। वॾी तइदाद में सिंध जा सान्यावंद ऐं समाजी अॻवान हिते मौजूदु हुया। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां ऑर्डिनेंस खे सिंध जो अवाम रद्द करे चुको आहे। ॿेटनि ऐं सिंध जे समूरनि वसीलनि खे असां बचाए पंहिंजे सिंध जी मालिकी कंदासीं। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंडन, हैदराबाद। दुनिया जे हर कुंड पुड़ सके तो आ पंहिंजो जातो, मेहनत प्यार कुर्ब सां छॾिए दुनिया पंहिंजी बण